विस्तार एकांतवास विस्पर young such a Safu, such a Sai, चेतावनी उन गया मैं एकांत यानी सिर्फ उन्हीं समय पहले 5 समय एकांत नहीं अकेला ही या अकेलोपन विसंबोधन या माना जलिहास वही जड़ा रहना अकेलोपन बेहतर नहीं एकांत बेहतर पर वही एकदम एक बेखा मुख्तलिफ है जब इंसान का अकेलो तब वो कहीं याद हो कहीं जब बारे में सोची हुआ है कहीं बेखिल से हुआ है दिमाग की तरफ हलीरे हो हुआ है मुझे हालत दे करे प्यार करे नफरत करे साल करे क्रोध करे जलन करे पंहिंजोपन कंहिंजो बनायोपन खोपड़ी घुमंदी इन्हीं करे हम कहावत में अकेलाई खे मंदाई जो घर से जो है भाई ज्यादातर जले मांगो के लोग तो तकरीबन उनका विचार नेगेटिव तकरीबन ज्यादातर ख्याल गलत है दिमाग घुमाने का तंजी करे अकेला ही जो मकसद हुआ है ज्ञान की वजह से एकांत जो मकसद पंहिंजो पाण खे ॾिस पंहिंजो पाण खे जांच त उनमें कहिड़ियूं कमियूं कहिड़ियूं ख़ामियूं आहिनि अकेलेपन ते नज़र ॿिए ते हूंदी आहे ॿियो कीअं हलियो ॿियो कीअं आहे ॿियो छा आहे नेगेटिव थी हूंदी आहे ऐं एकांत में नज़र पंहिंजो पाण ते तो मूंखे कहिड़ा ख़्याल अचनि मुंहिंजा वीचार कहिड़ा मुंहिंजो भाव कहिड़ो आहे मुंहिंजी नीयत मुंहिंजी सोच मुंहिंजा अमल मुंहिंजी हलत मुंहिंजो अंदाज़ मुंहिंजो बर्ताव मुंहिंजो ॻाल्हाइण मुंहिंजो तौर तरीक़ो उहो सभु कीअं यानी पंहिंजो पाण खे जाचणु पंहिंजो पाण खे ॾिसणु ऐं जॾहिं असां कंहिं ॿिए ते नज़र रखंदासीं त पोइ नेगेटिविटी उथंदी उन लाइ ग़लति भाव ग़लति वीचार ऐं जिते उहा नज़र एकांत में पंहिंजो पाण ते वेंदी अगर पंहिंजी नेगेटिविटी ॾिसण में ईंदी पंहिंजूं कमियूं ॾिसण में ईंदी त पोइ उनखे सुधारण जी कोशिश कंदासीं उनखे बहितर करण जी कोशिश कंदासीं
अगर टेंशन, तनाव, स्ट्रेस, गलत चीजों को थके उठकर शरीर दो, तब वो उन्हें शांत करने की कोशिश करना से, मालिक तरफ बढ़ाने की कोशिश करना से, उन्हीं तरफ बचाने की कोशिश करना से। तेजी करें अकेले पर जो मकसद उन्माद हो, विजन समारण एकांत जो मकसद खाने पर शांति सुकून, अकेले जो मकसद अशांति, टेंशन, तनाव नहीं। एकांत जो मकसद शांति, सुकून, ठहराव, कई लोग पान के इसी तरह कभी गुना के ठहराव कदों करने की कोशिश करते नहीं। जिन्हें जीवन में ठहराव और चलना लगता है, दिमाग थकोर लगता है, मालिक तरफ प्रधान लगता है, तब वो न सिर्फ कहीं जो पान में ठहराव होता है, पर हर जगह पे शांति, ठहराव, ठहराव, कहीं जो पान ठहरना असली है जो अंदाज में वो प्यार बहुत अपने ठहराए फल बने, असली हली चली, असली बर्ताव, असली उठी बैठी, असली कार्य कुशलता, करण जो अंदाज उस सामने बैठ गई। असली चेहरों, असली कालाएं, असली मुस्कुराएं, उस सब कुछ पहले पान बहता थे। असली शख्सियत, असली जीवन, वो हर एक की लाइफ पर कशिश बन जानी शुरू की। असली को धर्म, असली कायम भी साहब में पहले पान बैठने वो सब तरह की जगह ऐसा एकांत जिन्हें सब कहीं जो पान के नजर उठाई जा सकती, जिन्हें कहीं जो पान के नजरदाज नहीं इन्हीं करे उन्हीं एकांत में सच्चे साई जो ध्यान पे ध्यान जो मकसद होता है तो सामने वाले जो वाइब्रेशंस पहले पान में बैठे, मुझे नेचर, मुझे तपस्या, मुझे उठी बैठी, मुझे सत्कर्म, मुझे चंगाई, मुझे कल है जो अंदाज, मुझे तौर तरीकों, मुझे जीवन, मुझे संदेश, मुझे आदेश, मुझे निर्देश, मुझे पौतर पथ, मुझे राह, मुझे रस्तों, मुझे शिक्षा, मुझे समझ, उन सब उनके पहलू पाने जी ऐसा ध्यान करना सकेगा मुझे राम को, मुझे नेचर और पहलू पान सामने इनका ध्यान हमेशा शक्तिमान आत्मा के देवात्मा के देव के अवतार के महापुरुष के संत के महात्मा की असली शख्सियत जो कि जिनका गुण, जिनका आदर्श, जिनका अमल, जिनका जीवन उस सब ऊंचाइयों की छाया होती है।
ऊंचाइयों तक पहुंचा ले मुझे हर अंदाज, हर स्थिति, हर माहौल असली नई जिंदगी दे, असली नौ जोश, नौ जज्बो, नौ प्यार, मोहब्बत, बेहतरी, बहुतरता संभाले। तजी उन्हें ध्यान कर समझा कौन उन्हें अखलाक, उन्हें किरदार, सब कुछ असली जीवन में लेकिन एक काम जो मकसद है उनसे जो सारी गुणन के पहले जीवन है चला बस सब इंसान जीती आई असल उन चीजों की शरीर जरूरत है सब असा पाए वठी कदे सघन जरूर पंहिंजो पाण खे ॾिसंदासीं, पंहिंजो पाण खे नज़र टोड़ाईंदासीं। आमतौर असुल जीवन ॿियनि खे ॾिसण में तंहिंजे करे असां पंहिंजो पाण खे तके ऐं ॾिसी सघंदा ई न, पर जेसि ताईं पाण खे न ॾिसंदासीं असांखे पंहिंजो पतो ई न पवंदो। छाकाणि असां सभु जन्मनि ते, कर्मनि ते, नरक स्वर्ग ते सभु ते विश्वास रखंदा। असां जन्मनि ते बि विश्वास रखंदा आहियूं कहिड़ो जनम थी, कहिड़ो वक़्तु उसे करे ईंदासीं। असां कर्मनि ते बि यकीन रखंदा आहियूं, जहिड़ा कर्म कंदासीं कहिड़ो फल पाईंदासीं। ऐसा नरक ऐं स्वर्ग ते बि यकीन रखंदा आहियूं त जंहिंमें चङाई कंदासीं स्वर्ग मिलंदो, भक्ति कंदासीं नरक मिलंदो। ऐं जेकॾहिं असां जन्मनि कर्मनि नरक ऐं स्वर्ग ते यकीन रखंदा आहियूं त पोइ सिलसिला असां अॼु जा न आहियूं। असां केतिरा दफ़ा जन्मनि खां केतिरा दफ़ा नरक ऐं स्वर्ग खां थी आया हूंदासीं, केतिरा दफ़ा कर्म पंहिंजा बनाया ऐं बिगड़ाया हूंदासीं। ऐं असांखे हाणे मालिक मौक़ो ॾिनो आहे, असांखे रहमत बख़्शी त असांखे आयासीं सही। ऐं जॾहिं आयासीं, जॾहिं पाण ते नज़र रखंदासीं, पंहिंजो पाण खे ॾिसंदासीं त पोइ असां आया त आहियूं, पर असांखे इहो बि पाण खे ॾिसणु खपे असां नरक खां आया आहियूं या स्वर्ग खां आया आहियूं। असां महानता खां आया आहियूं या हैवानियत खां आया आहियूं। असां केतिरा आयासीं, असां चङाई मां आया आहियूं या असां मंदाई मां आया आहियूं। असां आया आहियूं कर्मनि अनुसार असां इंसान थियासीं, पर जेको असां आया आहियूं आया नरक मां आया आहियूं या स्वर्ग मां आया आहियूं, आया हैवान जे जोड़ मां आया आहियूं या इंसान जे जोड़ मां आया आहियूं, आया कंहिं देव जोड़ मां आया आहियूं कंहिं दैत भाव मां आया आहियूं। असां आयासीं किथां ऐं उनजे लाइ हक़ीक़त में असांखे पाण खे ॾिसणो। छा असांखे मालिक इंसान बणाए करे मोकिलियो थी सघे थो असांखे कंहिं ॿी जोड़ में मोकिले छॾे, कोई ॿियो जनम ॾेई छॾे, कोई पखी, कोई पशु, कोई हैवान, कोई कुझु कुछ भी उन्हें इंसान बनायो
इन करे भी इंसान मर्जी अगर तमें कमियों आहिनि तो उनमें कुछ इस्लाह करे अचो, बेहतरी करे अचो, चङाई करे अचो। पंहिंजी इंसानियत खे धारे पंहिंजो पान खे पुराणी कमियूं ख़तमु करे वरी अॻिते बहितर थी करे अचो। आमतौर ते गुण औगुण चङायूं मतायूं असां सां सभु करणु ऐं अगरि पाण ते नज़र रखंदासीं असां पंहिंजो पाण खे महसूसु न कंदासीं। असां किथां आयासीं, कीअं वियासीं ऐं छा करणो। इन करे असांजे जेके धर्मशास्त्र आहिनि या बहुत पुस्तक आहिनि या संत जा वचन आहिनि, उन्हनि जूं सम्झाइयूं आहिनि, उन्हनि जूं सिख्याऊं आहिनि, उहो सभु असांखे वाज़े करे ॾेई पियो त किथां आयो, छा आयो, कीअं आयो। सभु तो सम्झे न, पर पंहिंजूं आदतूं उहे पुराणियूं खणी करे आया आहिनि। तंहिंजे करे जंहिं महिल ॿियनि ते नज़र दौड़ाईंदव, ॿियनि खे ॾिसंदा रहंदव त पोइ सभु कुझु ॿियो थी वेंदो, तव्हांखे पतो ई न पवंदो। पर जिते पाण ते नज़र रखंदव त पोइ तव्हांखे सभु कुझु पतो पइजी वेंदो मां छा आहे, किथां वेंदो। छाकाणि तो पुराणो संस्कार असांखे ईअं ई हूंदो आहे। जे चोर, जे कोई चोर चोरी कंदो आहे मुझे पतो पवंदो मां ग़लति कंदुमि, चोरी कंदुमि, नालो हणंदुमि, कुझु बि कंदुमि। सिधी ॻाल्हि आहे, मुंहिंजो अॻियो कदम जेल ऐं सज़ा, तकलीफ़ ऐं मार मुंहिंजे पास। पर उनजे बावजूद हू चोरी कंदो, हू ग़लति कंदो ऐं पकड़बो आहे, जेल भोगे ईंदो आहे, तकलीफ़ वठी ईंदो। पर जेल भोगण ऐं तकलीफ़ पाइण खां पोइ बि उनखे पतो आहे कि सज़ा आहे ग़लति आहे, साॻियो पियो उनजे वापसि अचण खां पोइ वरी बि साॻी चोरी कंदो, वरी बि साॻा ग़लति कमु कंदो। छाकाणि तूं पंहिंजो पाण खे बदिलाइण लाइ तयारु आहे। जिन हू पंहिंजो पाण खे थोरो कुझु बदिलाए त घणो कुझु बदिलजी सघे। जेतिरी महिनत, जेतिरी कशिश, जेतिरी कोशिश, जेतिरा दुख, जेतिरी तकलीफ़, हक़ीक़त में उहो सभु कुझु चोरी करणु, धाड़ो वञणु या ग़लति में आहे। ऐं एतिरो कुझु पलनि कोन्हे पियो, विच में सभु कुझु ख़तमु थी वियो। ज़िंदगी बि तमामु दुखी बणिजी वेंदी आहे। पर जॾहिं थोरो पाण खे बणाए, पंहिंजो पाण खे बहितर करे, चङो थिए, चङे नमूने हले तो बेहतरीन शानदार ज़िंदगी गुज़ारे सघे। वो कई गुना वधीक पंहिंजो सफल जीवन गुज़ारे सघे। केतिरा धिरकनि थाबनि खां बची सघे, केतिरी बदनामी खां बची करे और चङी इज़त पाए सघे। पर हू पंहिंजे सोच, पंहिंजे पाण खे ॾिसण जे करे, ॿारनि ॻाल्हियुनि जे करे, अहंकार, ॿेईको, करे आदत, करे कुझु पोइ पाण खे बदिलाइण लाइ तयारु न इन करे वरी वरी न ऐं वरी वरी जेल में वञण जी कोशिशि कंदो। जॾहिं थोरो पाण खे बदिलाए सॼो सभु कुझु बदिलजी वियो। न सिर्फ़ु हे जान बदलंदो, पर ॿियो जान बदिलजी वेंदो। सिर्फ़ थोरी चेंज इंसान खे काथो को काथे पहुचाए छॾे थी। हिकिड़ी थोरी हालत इंसान खे शैतान करे रखंदी आहे, उन थोरो बदिलाइण खे महान करे रखंदी आहे। सिर्फ़ थोरी तब्दीली। तो साॻे नमूने उहे जेके संस्कार आहिनि उहे सभु खणी आया ऐं
उसे किथा आया हूँ, किए आया हूँ, स्वर्ग को आया हूँ, घाट को आया हूँ, चकाई को आया हूँ, मंदाई को आया हूँ, महानता में आया हूँ, शैतानता में आया हूँ, हैवानियत में आया हूँ, किथा आया हूँ। असल में कोई हर चरण में पदों पर कोई जिद दे असा कुछ गलत नर्क में या कई गलत जुड़े में आया तो कोई जैसा एकांत पर महिला से कई पान के रिसंदा से तो कोई केतरी का जुसानी जी ऐसा कुछ होता है उसे भाई ऐसा मुक्के पाप के गलतियों के खामियों अनजड़ाई नहीं रही सागे नमूने हे वही असली आदत में थी रहे ऐसा क्या था जी मिसाल ऐसा पहलू काम पे लेकिन नाटक में आया तो असल में कुछ और जी ऐसा आगे भोगे करे आया या दुख भोगे करे गलत जगह तो आया अरे वे आत्म वजह के न जाए ऐसा हिते आए थे उन्होंने आत्म की इस्लाह कर दे रहे इंसान बनने के लिए एक आदत हो गया भिन्नता का गिला निकला बे जब आप पहले पान पानी की चुकी पाए न वास्तव न बजो गिला लगा थी सॼो पंहिंजो ॻाल्हाइण अंदाज़ ठोक में गिला में ॿियनि घरनि में पंहिंजो पाण खे पूरो करे छॾींदासीं यानी गिला कॾहिं कॾहिं पंहिंजा पान पानी के लिए करंदा रहंदासीं इन करे परमेंदा नरक जो द्वार चयो ॿियनि जा पाप खणंदे खणंदे ॿियनि गिला कंदे कंदे पंहिंजो पाण खे पूरो करे छॾनि पर्याय पानी की थी वेंदो आहे ऐं आस्ते आस्ते नरक जा द्वार खोले छॾींदासीं पापन को भरती वेंदासीं गुनाहों को भरती वेंदासीं ऐं इहा चीज़ असांखे यादि ॾियारी उन चोर वांगुरु असां आया नरखूं अॻे अहिड़े लक्षणनि जे करे उते पंज सुधाऊं पाया आहिनि पर आदत में छॾे करे वरी चोर वांगुरु पंहिंजो पान वरी आदत था कयूं वरी जेल लाइ तयारी कयूं जेतिरे असांखे पाण निंदा गिला जी आदत आहे असांखे सम्झणु खपे कुझु ग़लति थी करे आया आहियूं असां कहिड़ी आदत खे वेठा आहियूं असांखे पंहिंजो पान खे बणाइणो आहे असांखे वरी जेल में वरी नर्क में न वञो इन करे असांखे सम्झणु खपे जेको करे थो थी हुजो कमु असांखे कमु थोरे असांखे ख़बर कयो तेरी करे निशान भी ऐसा कारो है कुछ ऐसा हो गई ये चीजों कुछ थी कितना आया जो अमानत में शायद का चीज असल कहिड़ी अमानत आहे असां उन सां खोट कईसीं उनजो खणी वियासीं ऐं उनजो नालो आहे विश्वासघात भई कहिड़ी यकीन खे ठेस पहुचाए भई कंहिं माण्हू असांखे का ॻाल्हि चई कोई विश्वास नहीं असांखे कुझु पंहिंजी कमी ॿुधाई या पंहिंजी का ॻाल्हि रखण जे लाइ असांखे विश्वास रखियो या कोई अमानत रखी असां उन जो दोष लाइ थींदोसीं हिकिड़ो माण्हू विश्वास असांखे ॻाल्हि कई
ऐं असां उहा ॿिए खे ॿुधाए छॾीसीं। इहा बि अमानत में ख़्यालु आहे। कंहिं चीज़ कोई पैसो बदालत का चीज़ असांखे ॾिनी, भई अमानत में रख, असां उन पंहिंजे लॻे इस्तेमालु करे सघंदे हलाए छॾींदा, उहा बि अमानत में ख़्यालु आहे। इन करे कॾहिं कंहिंसां विश्वास करणु, इन करे सॼे साईं सम्झाए जॾहिं बि तव्हांखे कोई पंहिंजे कुझु ॿुधाए, कुझु चवे या कुझु ॾे, त पोइ कंहिं ॻोड़ ते तव्हां पंहिंजो पाण खे ॾिसो, मुंहिंजे जेका ॻाल्हि कई आहे तव्हांखे विश्वास यकीन करे उनखे कंहिंखे ॿुधाए करे, चई करे कंहिंखे नुक़सानु पहुचाइण जी कोशिशि न करे। ऐं जॾहिं सच्चे साईं इहो चयो त असांखे उहे थी हुनमें थोरो ॿुधाए छॾींदा। उनजी हिकिड़े सां गहरी दोस्ती उहो साईं सां कई, ऐं जेको दोस्त हो उनखे पंहिंजी कुझु जी ॻाल्हि ॿुधाई, उन ॾाढी गहरी दोस्ती। अचानक अॻिते हली करे उन शख़्स जी ज़रूर दुश्मनी थी वई, पाण में थी विया, पर हिकु भेरो चङो भलो माने दुश्मनी छो जे ऐं थींदो बि आहे घणो करे, कॾहिं कॾहिं दोस्त दुश्मन बणजी वञे, ॾुखी बणजी वेंदी आहे। हिन खे पंहिंजे दोस्त जो पतो त हुन कहिड़ियूं कमियूं आहिनि, हे हर मोड़ ते पंहिंजो उनखे ठहंदो मिलंदो सम्झंदो आयो पए, पर जेको दोस्त हो जेको बि ॻाल्हियूं ॿुधंदो है त विश्वास, मुंहिंजा बि ॿिया दुश्मन आहे, उहे हिनसां मिलिया अची मुंहिंजी का त को ॻाल्हि मुंहिंजी आहे कोन, त सॼी कमियुनि जो एॾो पतो जेके अॻियां कोन हुया, तूं छड़ो चओ हिकु ॻाल्हि ज़ाहिर करे सो ज़िंदा न रही सघंदो, भाई जवाब ॾिनो। ॾिसो दोस्ती दुश्मनी पंहिंजी जॻह ते, सॼे साईं चयो उहा तव्हांखे अमानत आहे, विश्वासघात न कयो। कमियूं ॻाल्हियूं या जेके बि कुझु आहिनि कुझु चीज़ूं उहे सभु उनजी दोस्ती जूं अमानत करे सॼी दोस्ती, तंहिंजे करे सच्चे साईं चयो उन दोस्ती खे ठेस न पहुचाइजे। उहा पंहिंजे दोस्ती जूं ॻाल्हियूं उहे ओतिरियूं कुझु रहंदियूं, जीअं सच्चे साईं चयो दुश्मनी सां वास्तो उन ॻाल्हि जो आहे। तंहिंजे करे आमतौर ते इंसान जेके बि आहिनि असांखे थोरी काई ॻाल्हि जो पतो पवंदो आहे या कोई ॿुधाईंदो आहे ऐं थोरो हुन सां मुंहुं पुठियां थींदो आहे, या करे पंहिंजी ईअं ई उनखे उछारे छॾींदो। विश्वासघात जो लक्षण में असल नरक जो लक्षण असां अॻे कि ॿियनि सां विश्वासघात करे, अमानत में ख़यानत करे, ॿियनि सां ग़लति व्यवहार करे असां अॻे न भोॻिया आहियूं, या दुख भोॻिया आहियूं, या कोई जनम भोॻिया आहियूं ग़लति, ऐं उहा चीज़ वरी हाणे असांखे सताए थी, असांखे बि चोर वांगुरु वरी वरी तयारी करे थो, त वरी का तव्हां द्वार पुॼाए असां पंहिंजो पाण खे कंट्रोल नथा करे सघूं, पंहिंजो पाण खे कंहिंजी चीज़ अमानत में नथा रखी सघूं, असां में अमानत जी ख़यानत अची वई, जॾहिं असां कंहिंजा लफ़्ज़ नथा रखी सघूं, कंहिंजी ॻाल्हि नथा रखी सघूं, त पोइ असां उन में पैसो, को पदार्थ, कोई माल, को मिल्कियत, का ॿिया चीज़ कीअं रखी सघंदासीं। असां कंहिंखे बि उछाले छॾींदा, पर चीज़ में असां उनखे साईं जे वचननि खे यादि कंदासीं, पंहिंजो पाण खे ॾिसंदासीं, एकांत जो सहारो वठंदासीं, पंहिंजे गुणनि ऐं अवगुणनि ते नज़र रखंदासीं, त पोइ
जॾहिं ॿिए खे नज़र हूंदी भई इन मां असां कई जन्म करे ॾेखारींदो ऐं असां पाप ते पाप कंदा वेंदासीं, पर जिते पाण ते नज़र हूंदी असां पाप ते भागी कंदासीं। तंहिंजे करे एक खां उन सॼे साईं जो नाम असांखे उन जेके असांजो खामियूं आहिनि उनखां बचाए, असांखे वरी नरक वञण खां छॾाए करे स्वर्ग जा द्वार खोले छॾे, असांजी ग़लतियुनि खामियुनि खे दूर कर। तंहिंजे करे अमानत में ख़यानत उहा अचे, विश्वासघात उहो पाप जेको असां अॻु में करे भोगे वरी असांखे आदत पइजी उन खां असांखे बचो। ॿियो कंहिंखे सताए, कंहिंखे दुख आहे, कंहिंखे तकलीफ़ पहुचाए, कंहिं जीव खे कंहिं खे, इन करे असांखे सिख्या मिली आहे हर पखी पशु इंसान सभु सच में व्यवहार करे, कंहिंखे दुख न पहुचाए, कंहिंखे दुखियो न करे। इन करे छाकाणि इहो बि असांजा पुराणा संस्कार जंहिं माण्हू खे कंहिंखे मारण जी कंहिंखे तकलीफ़ ॾियण जी आदत हूंदी आहे त हू पंहिंजे हर मसइले जो हल ॿिए खे मारण में सम्झंदो आहे, हर समस्या जो हल ॿिए खे समाधान ॻोल्हियो आहे, इहो ॿिए खे मारे पूरो करे छॾियो। कंहिंसां बि थोरी अणबणत थी, थोरो अंदरि में क्रोध आयो त हिकदमि ख़्यालु न हुजे मारे चाले पूरो करणु सोचे ई न, अरदास बि हूंदो मारण जो, ऐं जिथे मौक़ो मिलियो तॾहिं बि न छॾींदासीं। ऐं ॿिए सां न पई ॻाल्हि के पखी खे पियो पशु थे कंहिंखे न कंहिंखे पूरो करे कंदासीं, मारे पूरो कंदासीं। हकीकत में इहो बि असांजो पुराणो संस्कार खणी करे आया, दर भोगे आया। अॻे ई अहिड़ियूं तकलीफ़ हुयूं, वरी अची करे वरी आदत मस्ती करे वरी पंहिंजो पाण नाक जी तयारी करे छॾी। तंहिंजे करे सॼो साईं असांखे सम्झायो थोरो पाण खे बदिलाए, थोरो पंहिंजो पाण खे चेंज करो। इन करे जॾहिं उनजी दामन में आयो खूबसूरत पखी खड़ी साईं सम्झी कयो, हथ सां रखी प्यास आसमान तरफ़ हलाए ऐं चयो वधीक आज़ाद धरती खे प्यास सां पंहिंजो जीवन गुज़ारण जो उनखे ॾिसी करे लॻो तव्हांखे आनंद ईंदो, एतिरो पकड़ण मारण में नहीं, पंहिंजे प्यार जो पैगाम ऐं उन शिकारी जो मिसाल ई ॾिसे खे साईं थी, जेसिताईं सुपने में ॾिठो त मुंहिंजो पौध थियो ऐं जॾहिं मां धर्मराज दरबार में पहुतो सभु जीव जंत पखी पशु मुंहिंजा पेश चंबा लाल अखियूं खणी करे आया, उनखे लोचण ऐं ॿार लाइ थिया, पर सचे साईं चयो इन झलकी जो मिसाल नंढे बचे जो मिसाल भई थोरो चङो तव्हांखे केॾनि पापनि खां छॾाए, थोरी चङाई केॾो ख़राबनि खां छॾाए सघे। जेकॾहिं तव्हांजो जीवन चङाई सां भरियलु हूंदो त पोइ नरक जो नालो ई ईंदो त मुस्कुराईंदे स्वर्ग में हलिया वेंदा। इहा मारण मोहचर जी भावना जेकॾहिं असां में आहे, कंहिंखे पूरे करण जो सार जल
असांखे आहे। थोड़ी थोड़ी ॻाल्हि त ईअं लॻे मां पूरो करे छॾां, बर्बाद करे छॾां, त पोइ असांखे सम्झणु खपे असां केतिरा नरक आहियां। इहे सभु संस्कार खणी आया आहियूं। अॻे संस्कार में करे असां नरक भोगी आया आहियूं, तकलीफ़ भोगी आया आहियूं, वेठ जूड़ियूं भोगी आया आहियूं। ऐं वरी आदत वास्ते में चोर वांगुरु वरी असां पाण खे कंट्रोल नथा करे सघूं, जेल में पवण खां बाद वरी चैन थी आहे, असां वरी नरक जी तयारी करे। पर जेकॾहिं थोरो पंहिंजो पाण खे चेंज कंदासीं, थोरो पंहिंजो पाण खे बदिलाईंदासीं, उनसे साईं थे बस सिर्फ उनके नोचण जी भावना छॾे करे उनके गानो खाराइण जी भावना हुई, थोरो पंहिंजे पाण खे बदिलाए उनके मारण के बदला सिर्फ उनके लाइ बेहतर भावनाएं और लाश के मालिक उनके भी सुमत के मुझे सुमत मुझी सोच मुझा विचार चलना नायक के लाइ बेहतर भावना होती। असल में नोचण मारण की भावना होती, क्योंकि पूरे तरह की भावना होती, कुछ कोई तनाव टेंशन क्रोध बीमारी बस दिमाग में होंगी। सिर्फ असां उन सोच के खत्म कंदासीं, असांखे सुकून शांति बेहतरी चेहरो महकंदो रहंदो ऐं नरक मां बदिली करे सॼो स्वर्ग जूं तयारियूं थी वेंदियूं। असां सभु कहिड़े स्वर्ग में था एकांत असांखे पाण ॾिसण सां पाण संभालण जा केतिरा ई मौक़ा केतिरो ई पंहिंजो पाण खे असांखे बहितर कयो। असांखे एतिरियूं समझ ऐं सिखियाऊं अकेलोपन असां गुप्त चीज़ूं ॿिए जे लाइ सोचींदो, ॿिए जे लाइ वीचार कंदो, ॿिए जे लाइ ॾेखारींदो, ॿिए जे लाइ साह पैदा कंदो, ॿिए लाइ ख़ौफ़ पैदा कंदो, नुक़सान पैदा कंदो, कुझु न करे सघे। पर एकांत उहो ॿिए खे न कर पाण खे ॾिसण, उन सॼे साईं जूं वाइब्रेशन्स खे खणंदो आहे, उनते ध्यानु वठंदो, उनजी रहमत पाईंदो। एकांत हकीकत में असांखे केतिरियूं चीज़ूं खां पंहिंजो पाण खे आगाहींदी। तव्हां ॾिसो त किथां आया, किथे अॻु में कंहिं ग़लति संस्कार ते करे दुख भोगे करे आया। इंसानी जनम असांखे उनखे इस्लाह करण उनखे बढ़ाइण जो जन्म आहे, उनखे ठाहिण जो जन्म आहे। इंसान बणिजी करे अगरि असां पाण खे ठाहियोसीं त महान बणिजी वेंदासीं। जंहिंमें इंसान बणिजी करे पाण खे न संभालियोसीं त पोइ थी सघे थो अॻु में हैवान या नर्क थी करे आया आहियूं ऐं वरी शायदि उन तरफ़ पंहिंजी तयारी न थोड़ी थोड़ी चेंज एॾी वॾी चेंज न आहे। सॼो साईं चयो हे सभु हल्कियूं चेंजिस आहिनि, छो पंहिंजो पाण मिलायो जीवन बदल गए। सिर्फ थोड़ी सोच बदलायो सब कुछ बदल गया, थोड़ो विचारण खे बेहतर कयो सब कुछ बेहतर। ऐं जॾहिं नज़र पंहिंजो पाण खे ॾिसंदासीं इहे अवगुण खे असमित कोन्हे, पर निर्धार अमन परेशान कंहिंखे दुख ॾियणु हुजे, कंहिंखे नचणु हुजे, जिन इहे चीज़ूं असां वटि आहिनि त पोइ असां शायदि कई उल्टे पासे कान्हे आया, कई उल्टे पासे को, पर उन मालिक रहमत करे उनखे साईं आसीस करे असांखे सुबुह थियण जे लाइ पंहिंजी दामन में घुरायो आहे। इहा वॾी रहमत हिकिड़ो लफ़्ज़
आशीष असं जीवन बदलायचं. म्हणजे इकडे कृपा करुणा असं जिंदगी बदलायची. इन्हीं करे जेकर तुम सच्चा साईं की दावन वेचूं था तो कोई तरह समझा करे ऐसा पूर्ण साधु थे रहा है. असा दुःखांना सुखांचे पाहणार आहे. त्यांची करे असं म्हणजे साईं का परे चिंता परे गया बोलून जाए तेरी सलाह बेचूंगा तो पहले समझ के असली कोई कहले गलत पासे नहीं बनी रहे. असली नीयत असली सोच के बे पासे असली देखे रही है. चारा से साईं की रहमत असर बहता रहा नहीं. जिन्हें वो निकरण नहीं करूं पर समुद्र का जैसा फांसा नहीं रहेगा कहीं बे पासे बने रहेगा. नहीं करे से जो साईं जैसा जो कहीं जो करे तो बड़ी 5 सवाल जो वो कोसा थोड़ा नहीं रहे. ऐसा थोड़ी थोड़ी असलाह के थोड़ा थोड़ा कुछ बेहतर मैं उनसे जो साईं जो सिर्फ हल्की चीज कभी मन में ख्याल विश्वास आती नहीं. कहीं से प्यार था कुछ दिन प्यार था कुछ चयो नहीं करे थोड़ी अड़बड़ जे करे असांजो पुछा नहीं चाहिए. पर सच साईं चवंदा हुआ मन था नहीं अगर भाई चंदू हम सच साईं जा वचन कया तो थोड़ी जो को दोस्त जो दुश्मन थे जब उन्हीं जगह बुरी गए तो मैंने थे वो भी चंदूराम सच साईं में जो दोस्ती किया मन था तो नस्ल को दोस्ती रखना है पर बड़ी माफी वगैरह वो गलती थी तो जी दोस्ती है तो हम आखिर में आशीष वजह तो माफी लोग समझ में कहीं जिनके उनके भड़काएं आया कोई सब उनकी दोस्ती की हमारा जब पूर्ण गया लेकिन जितनी वही कोई लफ्ज जिनको नहीं उनके बुधाए चले गया पापी देख लिया गाल जिनको से साईं जो वचन कयो अॼु 100 साल खां मथे थिया पोइ बि जी ॻाल्हि आहे कई यादि अचे थी अॼु पोइ लाइ पर भावना तंहिंजे करे असली सोच असली वीचार असली पंहिंजो पाण न रखनि. असां किथां आयासीं ऐं छा थियणो आहे कीअं बणिजणो आहे ऐं जॾहिं छा थी जनम असली जेको बि आहे कुझु न कुझु कर्म असां कटनि में भोगण आया ई आहियूं. जब वो तो थी मैं चुप आया हूँ मन कुछ न कुछ आए या असली निशानी है जिनको आहे उनके बेहतर के बस हमारी कमी के खत्म तो ये कमी असली याद या असली हेठे जुड़े हुए आए हूँ या नर्क भोगे आए हूँ या तकलीफ ऐसी आया हूँ लेकिन असली चोर वांगुर बड़ी जेल में है असली बड़ी ख्वाल खराब नहीं है. आने में कुछ बंजी करे आते आया राज्य प्यार भरी घड़े में 5 साल थे आगे मेरे सुना जो काफी गाली हुई जैसे याद करूंगी ऐसा आगे जरूर थे उसे हम जरा ही नजर के तरह पास कर उन सभी के आस्ते आस्ते जहन में होते आसान थे लाइकों करना पे आया तेरी करे कुछ कोई कमी हो असां अॼु पंहिंजो पाण खे चाचा वरी निस्बत ते बकाया जेके वरी पोइ उन ते ॻाल्हाईंदा असांखे काफ़ी कमी हूंदी लेकिन असांजो आदतूं बनी वेंदियूं असांजो हिदायत ऐं हेठि वरी
असं जग ठिकाणी असेल संघटने लेकिन असले आस्ते आस्ते सचे साईं पहिलो कयो आहे असले भागनि में दामन जो ॾियारियो आहे असले भाग भलाराजन सचे साईं जा थियासीं असां पंहिंजे भागनि खे अहिड़ो भंडारो कयूं पंहिंजे जीवन खे बहितर कयूं पंहिंजे पाण खे इन चुनों के विस्पतवार एकांतवास दिव्यान अवसर उन्हीं से सतगुरु उन्हीं ईश्वर इलाही इल्तिजा अरदास वेंदी पंहिंजी उन मालिक असांखे पंहिंजो कयो आहे पंहिंजे चरणनि में विहारियो आहे त असांजे कर्मनि खे असांजे अमलनि खे पंहिंजी रहमत सां अहिड़ो संभाले जो मुंहिंजी रहमत खे पाइण जा क़ाबिल बणिजो ऐं उन सॼे साईं जो ध्यानु कंदे उनजो नाम सिमरन कंदे उनजो जाप कंदे मुंहिंजी रहमतुनि खे पंहिंजे जीवन में आणियो जीअं असांजो कमी उनजी ख़ूबियुनि सां अहिड़ी भरिजी वञे कमी बाक़ी न रहे उन सॼे साईं जी रहमत ई रहमत रहे स्वच्छ यादनि में सभु भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे विस्पतवार एकांतवास जे शुभ अवसर ते पूज डेवरी साहब संत सतराम धाम रागी साधु करते आशीर्वाद शुभकामनाओं वादा सच सच